खोड़ ईद ते न्याणियुनि जे दरनि ते विया हूंदा खोड़ ईद ते भेनरुनि जे दरनि ते विया हूंदा पर के अहिड़ा बि हूंदा जेके न्याणियुनि जे दरनि ते न विया हूंदा अहिड़ा बि हूंदा जेके भेनरुनि जे दरनि ते न विया हूंदा छाजे करे भेण जे दर ते न वियो हूंदो मतां भेण कॾहिं ग़लतीअ में हिसो घुरियो हुजे मतां भेण कॾहिं पंहिंजो हक़ घुरियो हुजे जेको भेण खे हक़ अल्लाह ॾिनो आहे लिज़कर मिसलु हज़िल उनसयैन कलामुल्लाह में लिखियो पियो आहे पुट जो भी हिस्सो आहे पुट जो भी हक़ आहे न्याणीअ जो भी हिस्सो आहे न्याणीअ जो भी हक़ आहे न्याणीअ जे दरवाज़े ते न वेंदो चए मुड़ुस सां गॾिजी करे मां अबे खां हक़ वठी वई आहे भेण जे दरवाज़े ते न वेंदो चए मुड़ुस सां गॾिजी करे मूंखां हक़ वठी वई आहे हा ओकल में पढ़ंदड़ मुसलमान मां हे जुमिलो चवंदो आहियां जेकॾहिं तो वटि न्याणीअ जे लाइ ईद वारा 500 कोन्हनि 1000 कोन्हे जेकॾहिं तो वटि न्याणीअ जे ईद जे लाइ किले वारो दॿो कोन्हे यादि रखजांइ हूअ जेकॾहिं तुंहिंजे अबे जी न्याणी आहे तोखे बि अल्लाह न्याणियूं ॾिनियूं थी तुंहिंजा 500 1000 तुझा 500 1000 न्याणीअ वटि सॼो साल त न हलंदा तुझे किले वारो दॿो न्याणीअ वटि सॼो साल त न हलंदो अल्लाह अकबर मां त हे जुमिलो चवंदो रहंदो आहे ओ वॾड़ो ओ नौजवान अवां जे आॾो यार ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ु करणु थो चाहियां हे तव्हां तजुर्बो कयो हूंदो जेकॾहिं तव्हांजी न्याणी कंहिं भले ख़ानदान में पढ़ियल कंहिं नौकरीअ वारे वटि पढ़ियल कंहिं पैसे वारे वटि तव्हांजी न्याणी पिणल ईद वारे ॾिहाड़े तव्हांजो इंतज़ारु न्याणी केतिरो कंदी पंहिंजे बच्चनि जे लाइ त मानी भली तयारु कंदी भलो बोड़ तयारु कंदी सयूं सीरो तयारु कंदियूं पंहिंजे बच्चनि खे ड्रो कराईंदी पाण वीचारी उहा न्याणी भेण हुजे या न्याणी हुजे ज़ुबान ते कुझु न रखंदी बच्चा त खाई ड्रो कंदा मुड़ुस खे खाराए ड्रो कराईंदी पाण कुझु न खाईंदी बच्चा चवंदा अम्मा थिन माल ताईं तूं सवेर उथी सवेर चायूं बि कयूं थी मानी बोड़ बि तयारु कया थी असांखे त खाराए ड्रव कराया थी अम्मा इन माल ताईं तूं पंहिंजे चप ते काई शइ न रखी आहे ज़ुबान ते काई शइ न रखी आहे जेको थधो साहु भरे करे न्याणी जुमिलो चवंदी आहे उहो जुमिलो ॾाढो क़ीमती हूंदी आहे ॾाढो क़ीमती हूंदो आहे उन जे लाइ जंहिंखे ज़मीर आहे उन जे लाइ क़ीमती हूंदो आहे जेको मिठे मोहम्मद करीम जो सचो गुलाम महबूब जो सचो उम्मती जंहिंजो अल्लाह जे क़ुरान जे मथां यकीन आहे न्याणी चवंदी आहे तव्हांखे त मां पंहिंजे हथनि सां खारायो आहे छो तव्हां मुंहिंजा बचाओ चवे थी मां तेसिताईं इंतज़ारु कंदमि जेसिताईं अब्बाननि जे घरों ईद न ईंदी तुंहिंजे दर जो इंतज़ारु कई वेठी आहे मुंहिंजो भाउ ॼाणो ईद खणी आयो मुंहिंजो अबो ॼाणो ईद खणी आयो अल्लाह अकबर ओ न्याणीअ जे ईद खां भॼण वारा मां रमज़ान मुबारक महीने जो अव्हांखे वाक़ियो थो ॿुधायां खोड़ कलनि फ़क़ीरनि जा नौजवान खोड़ वाघनि जा नौजवान ॿी ज़ात जा नौजवान नेट फेसबुक हलाइनि था पियो गंबर जे धरतीअ में गंबर जे धरती अस्पताल ते पंजाब जो हमरा उनके पुटन जेरो न ॾिनो न्याणीअ जेरो ॾिनो हा न्याणी मां तुझे ज़िंदगीअ जे मथां कुर्बान वञा हा न्याणी मां तुझे कुर्बानीअ जे मथां कुर्बान वञा नौजवान न्याणी अल्लाह अकबर वीचारी कुंवारी न्याणी चवे थी मुंहिंजे पंहिंजे जवानीअ खां वधीक मूंखे अबे जी सिहत वधीक प्यारी आहे मूंखे पंहिंजे ज़िंदगीअ खां वधीक अबो प्यारो आहे अल्लाह अकबर न्याणी वीचारी शहीद थी वई फोत थी वई अबे जे मथां जान कुर्बान कयूं वई इन न्याणीअ सां नथो ठहे इन न्याणीअ जो हक़ खाई करे पुटनि खे थो ॾियनि इन न्याणीअ जो हक़ खाई करे बच्चनि खे थो ॾियनि न्याणी जेकॾहिं कंहिंखे चवई थी त सॼी ज़िंदगी ॻाल्हाइण ॿोल्हाइण दर बंदि थो करे छॾेसि चवेसि त मुंहिंजे साम्हूं न अच मूंखे तुंहिंजी शिकिल नथी वणे
अल्लाह अकबर अल्लाह अकबर। महबूब मुस्तफा करीम सैयद तो किए कलमो पढ़ियो हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जो आशिक तू किए तो सदाए महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आलम सगोर को तू गाल बुधी हुंदी अम्मा खातून जन्नत बीबी फातिमा रज़ी अल्लाह तआला अन्हा जहे टाइम ते महबूब जे दर ते अचे थी महबूब जे घर अचे थी मशहूर हदीस मशहूर रिवायत हुजूर सही न्याणीअ जे अचण वेल महबूब सही जहिड़ो पाक पैगंबर बिनी जहान जो सरदार न्याणीअ जे अचण वेल उथी बीह करे न्याणीअ जो इस्तक़बाल कंदा हा। आका न्याणीअ जो उथी इस्तक़बाल पाक जे आका जो मलाइका 70,000 मलाइका मेहराज वारी रात 70,000 सजे पासे 70,000 खबे 70,000 अॻियों 70,000 पोयों एॾे मलाइकनि जे झुरमुट में मिठो मोहम्मद मथे पियो वञे उहो आका साईं न्याणी दर ते अची उथी बि इस्तक़बाल करे तोखे मूंखे सम्झाइनि था त न्याणी नेमत थी न्याणी तोहफ़ो थी बेक़दरो न थी जाए बेक़दरो। अल्लाह अकबर ओ मुसलमानो अल्लाह जो वास्तो तवज जेकरे न्याणीअ जे लिहाज़ सां ख़ैरात थियल मुंहिंजी बि दिलि थी चवे मां ॿ टे ॻाल्हियूं न्याणियुनि जे बारे में अर्ज़ु कयूं वञा। मुंहिंजो बयान अबे अम्मा जे लिहाज़ सां हूंदो आहे यतीमनि जे लिहाज़ सां हूंदो आहे मुंहिंजो बयान भेनरुनि जे लिहाज़ सां हूंदो आहे मिस्कीननि ओड़े पाड़े वारनि जे हक़नि जे लिहाज़ सां हूंदो आहे। अल्लाह अकबर अल्लाह से तो असांखे न्याणियुनि जो क़द्र नसीब फरमाए। हा मुसलमान बेक़दरो न थी जाए बेक़दरो न थी जाए। मूंखे उन नौजवान जी ॻाल्हि साम्हूं बीठी आहे उन नौजवान जो नालो न ॿुधाईंदोमांव उन नौजवान जो शहर न ॿुधाईंदोमांव। अल्लाह अकबर पर यार उन जा जुमिला ॾाढा अजीब उन जे सोच खे मां सलाम कयां। चवे थो अब्बासी साहब मुंहिंजे लाइ दुआ त घुर अब्बा कहिड़ी तुंहिंजे लाइ मां दुआ घुरा साईं दुआ त घुर अल्लाह साईं मूंखे 3-4 न्याणियूं ॾे यार मूंखे ॻाल्हि न चो तुंहिंजी सम्झ में न आई। हर को माण्हू चवंदो आहे त 3-4 पुट अथनि 7-7 पुट अथनि पर तूं कहिड़े ज़हन जो मालिक आहे तूं थो चवें त मूंखे 3-4 न्याणियूं अथनि तुंहिंजी सोच कहिड़ी आहे उन जे सोच ते नज़र त कर उहो शख़्स छा थो चवे मां न्याणियुनि जे लाइ छो थो दुआऊं घुरायां। चवे थो मां इहो वाक़ियो बयान कंदो रहंदो आहे ॻाल्हि यादि अची वई आहे त तोखे बि ॿुधाई वञा। चवे थो अब्बासी साहब इहो मां पंहिंजे वॾे भाउ जे मौत ते सिखियो आहे। अदा कहिड़ी ॻाल्हि तूं सिखी आहे कि मुंहिंजो भाउ वफ़ात करे वियो भाउ जे वफ़ात करण खां बाद में मुंहिंजे भाउ जा पुटड़ा को काथे वेठो आहे को काथे वेठो आहे को कहिड़ी जाइ ते वेठो आहे कचहरीअ में वेठो आहे पर मुंहिंजे भाउ जूं जेके न्याणियूं अल्लाह अकबर मां कुर्बान वञा न्याणियुनि जे अज़मत जे मथां। चवे थो जेके मुंहिंजे भाउ जूं न्याणियूं का मुंहिंजे भाउ जे सीने ते चिंबड़ी पई आहे का मुंहिंजे भाउ जे चपल ते पई चुमियूं ॾे मुंहिंजे भाउ जूं यतीम न्याणियूं अबे खे भाकुर पातियूं वेठियूं आहिनि का पेशानी पई चुमे का चपन खे पई चुमे का हथनि खे पई चुमे ईअं अबे जे मथां किरियूं पयूं आहिनि रोई करे अल्लाह खे जेके एलाज़ पियूं कनि अल्लाह आसमान ॾे निहारे करे जेके जुमिला थियूं चवनि अल्लाह अकबर हा ओ कलमे पढ़ंदड़ मुसलमान तोट मोट न्याणीअ जो क़दुरु हूंदो आहे वॾे में वॾे झेड़े में न्याणी विच ते अची वेंदी जेकॾहिं मेड़ मिंथ कंदी आहे पोती पेरनि ते लाहे रखंदी आहे वॾा वॾा झेड़ा बि ख़तम थी वेंदा आहिनि खून बि न्याणीअ जे करे माफ़ करे छॾींदा आहियूं। चए थो न्याणियूं रोई करे अल्लाह खे पारतूं पई कनि ओ असांजा रब करीम असांजो ग़रीब अबो असांखे छॾे थोॾे आयो आहे असांजो मिस्कीन अबो असांखे यतीम बणाए करे तोॾे आयो आहे हाणे असांजे भेरो केरु भरींदो हाणे असांखे मोड़ो केरु ॾेखारींदो हाणे असांजे दुआ जो तर बंदि थी वियो। न्याणियूं रोई करे चवंदियूं अल्लाह तोखे असांजे ग़रीब अबे जी पार तया अल्लाह के उहे न्याणियूं रोई थी चवनि रब तोखे असांजे ग़रीब अबे जी
ओ अल्लाह तो के असांजे गरीब अब्बे जी पारत आयो वो नौजवान तो चवे मां पंजे भाव जे लाश ता यो मंजर ॾिसी आयो मां पंजे ज़हन में चवे तो सोच में पुट परे बीठा हुंदा न्याणियूं मुंहिंजे लाश खे चिंबड़ियूं पयूं हूंदियूं का डोलीअ जे हेॾे पाए खां का डोलीअ जे होॾे पाए खां का खट जे हेॾे पाए खां का खट जे होॾे पाए खां चए तो मुंहिंजे मरी वञण खां बाद में जेकॾहिं मूंखे न्याणियूं हूंदियूं का मुंहिंजे ॾाड़ीअ खे चुमियूं ॾींदी का मुंहिंजे हथनि खे चुमियूं ॾींदी का त मुंहिंजे पेशानीअ खे चुमियूं ॾींदी रोई करे चए थो मालूम थियो औलाद औलाद अल्लाह जी नेमत या पुट परे बीठा हूंदा न्याणियूं पीउ माउ जे मथां बीठियूं हूंदियूं पर अल्लाह ये दुआ घुरंदो कर त अल्लाह पुटनि खे बि नेक सालियो बणाए आमीन चओ अल्लाह पुटनि खे बि नेक सालियो बणाए अल्लाह न्याणियुनि खे बि हयादार बणाए अब जुमला समझो था अल्लाह न्याणियुनि खे बि हयादार बणाए रब करीम पुटनि खे बि हयादार बणाए जेकॾहिं तवज्जो कर वरी हे बि जुमलो चवंदो आहियां थोरो इन पासे ॾे बि नज़र कजांइ अल्लाह अकबर जेकॾहिं पुट खां ग़लती थी वेंदी आहे ग़लतीअ जी माना खे सम्झजांइ पुट खां ग़लती थी वई कंहिंजो लोड़ो लताड़े विधई उन खां बाद में पोइ बि पुट जो भाउ जेको हूंदो उन जो भाउ वरी बि कंधु खणी घुमी सघंदो आहे अबो कंधु खणी घुमी सघंदो आहे अल्लाह न करे अल्लाह न करे अल्लाह न करे जेकॾहिं न्याणीअ खां ग़लती थी वई जेकॾहिं न्याणीअ खां ग़लती थी वई उन न्याणीअ जो अबो ग़लतीअ खां बाद में कंधु मथे न करे घुमी सघंदो उन न्याणीअ जो भाउ कंधु मथे न करे घुमी सघंदो तॾहिं मां अर्ज़ु कंदो रहंदो आहियां अल्लाह न्याणियुनि खे बि छल हयादार बणाए गैरत वारो बणाए के भी अर्ज रखा असा एडी गफलत न कयो मुझे लफ्जन के थोड़ो समझ जाए मां अवा वडड़न के भी अर्ज कयो थो वना पर असा एडी गफलत न कयो मता असा जे गफलत जे करे को न्याणी गलत कदम खणी न विजे ना वा हां थोड़ो बुध जो नाराज भी न थी दिल जो दर्द असा बच्चन के एडी आजादी भी न बाबा साहब हाय हाय सभी सियाणा समझदार बैठा हो असा जे बच्चन के इज्जत जो जनाजो हिन मोबाइल भी कढियो बाबा साहब असा जे बच्चन जी इज्जत जो जनाजो हिन मोबाइल भी कढियो जेकॾहिं असा पुटन ते नथा कंट्रोल करे सघूं भला न्याणियुनि जे लिहाज़ सां था सोचूं पंहिंजे घर जे लिहाज़ सां था सोचूं मां ॾे तफ़सील ॾे नथो वञो छड़ो इशारो कयूं थो वञो अल्लाह सही शल सही सम्झ नसीब फरमाए आमीन त चओ ओ वॾड़ा सभई सियाणा वेठा हो एडी लेट न कजो एडी गफलत न कजो मतां को न्याणी गलत कदम न खणी वजे अल्लाह सही शल न्याणीअ खे बि हयाओ नसीब फरमाए रब करीम न्याणीअ खे बि अदब नसीब फरमाए अशी ॾाड़ीअ वारे अब्बे जो भी ख्याल करे अशे मथे वारी अम्मा जो भी ख्याल करे पांजे भाइरन जे इज्जत जो भी ख्याल करे रब करीम मुखे भी अमल जी तौफीक अता फरमाए वरी भी अर्ज तो कया न्याणी न्याणी हुंदी आ पंजाब जे धरती जो आके बुधाया लिखल पढ़ल न्याणी आ हसीन जमील न्याणी आ जै टाइम ते निकाह पोथे जैसा निकाह पोथे वो सांवड़ो आ उम्र जो भी वडड़ो आ पढ़ल लिखल भी ना है अल्लाह अकबर जे टाइम ते मां काजी साहब बजावे लफ्ज तो बुधा काजी साहब न्याणी को पुछा तो करे लफ्ज केड़ा तो पुछा करे ओ न्याणी फलाणो पुट फलाने जो तो के कबूल आ चवे ती 3 दफा चई मुके कबूल आ चवे तो न्याणी डिठो भी अथई चवे ती हा मुके देखारियो भी वियो आ जे टाइम ते तो डिठो भी आहे पो पाण दे भी निहार उन दे भी निहार केड़े लिहाज सां तो रिश्तो कबूल कयो न्याणी जा जुमला बुध जा ओ श्री दाढ़ी वारा ओ वडड़ा वे न्याणी जा जुमला बुध जा न्याणी छाती चवे ओ काजी साहब मौलवी साहब मां हिन के दिसा या श्री दाढ़ी वारे अब्बे के दिसा
सदको वञा मां न्याणी तुझे उन्हनि लफ़्ज़नि जे मथां न्याणी थी चवे मां घोट खे ॾिसां या शीडारीअ वारे अबे खे ॾिसां चवे थी हिन माल ताईं मां अबे सां न कई आहे हिन माल ताईं मां अबे जी दिलि न ॾुखाई आहे हिन माल ताईं अबे जे कंहिं बि हुक्म जो इनकार न कयो आहे चवे थी हिन माल ताईं लज रखी आहे चवे थी इनखे नथी ॾिसां मां ॾिसां थी त मूंखे घोट मुंहिंजे अबे बणाए ॾिनो आहे सावड़ो आहे कोचड़ो आहे वॾी उमिरि वारो आहे मां ॾिसां थी पंहिंजे अबे अछी ॾाड़ीअ वारे खे उनजी चिटी ॾाड़ीअ खे ॾिसां थी अछड़ी ॾाड़ीअ खे ॾिसां थी इन महिल ताईं अबे खे मां न दर्द ॾिनो आहे इन महिल ताईं न अबे खे का तकलीफ़ ॾिनी आहे इन महिल ताईं अबे जे हुक्म जी मां इनकारी न कई आहे जेकॾहिं पछाड़ीअ में मतां मूंखे अबो चई विझे पुट सॼी ज़िंदगी मूंसां हा हुयई पर पछाड़ीअ में छो मुंहिंजे ज़ुबान खे बाहि न ॾिनी अल्लाहु अकबर ओ कलमे पढ़ंदड़ मुसलमान अल्लाह जो वास्तो तव न्याणीअ जो हक़ न खाइजो अल्लाह जो वास्तो तव न्याणीअ जो हक़ न खाइजो न्याणी रहमत थींदी आहे न्याणी बरकत थींदी आहे न्याणियुनि जा सवें वाक़िया हज़ारे वाक़िया कहिड़ा कहिड़ा मां तव्हांखे वाक़िया ॿुधायां अल्लाह सही शल तव्हां असांखे ॿेड़ी तौफ़ीक़ अता फरमाए पुटनि सां बि प्यारो कयूं न्याणियुनि सां बि प्यारो कयो उनजे गॾो गॾु मां हे बि जुमिलो थो चई वञा अल्लाह जो वास्तो अथव पुटनि जी बि तरबियत कयो त न्याणियुनि जी बि तरबियत कयो असां जो रड़ियूं था कयूं दाहूं था कयूं असांजा बच्चा असांजे हथनि मां निकिरी विया असांजा बच्चा चयो नथा वठनि रड़ियूं दाहूं त कयूं था पोइ थोरो भला बटन लाहे पंहिंजे अंदर में दीद कई आहे त असां पंहिंजे बच्चनि जी तरबियत कई केतिरी वो थोड़ो असां कॾहिं पाण में जाती पाए ॾिठो आहे त मां पंहिंजे पुट खे विहारे करे केतिरो सम्झायो आहे न्याणीअ खे विहारे करे केतिरो सम्झायो आहे कॾहिं ॾिठो आहे ओ मुसलमानो अॼु न्याणियुनि जो मौज़ू निकितो आहे त फ़क़ति मां अव्हां जे साम्हूं न्याणियुनि जूं ॻाल्हियूं कयूं थो वञा वरी जेकॾहिं ज़िंदगी रहंदी इंशाअल्लाह हर मौज़ूअ ते ॻाल्हि थींदी रहंदी मूंखे पंजाब जे धरती जो वाक़ियो थो यादि अचे मां वाइज़नि में ॿुधाईंदो रहंदो आहियां अव्हां आलमनि सगोरनि खां ॿुधंदा रहंदा हो अल्लाहु अकबर जंहिं टाइम ते अबो वफ़ात करे वियो अबे जे वफ़ात करण खां बाद में हिकिड़ो शख़्स आहे जेको मथों जनाज़े ते बीठो आहे जनाज़े जे मथों बीह करे चवे थो जनाज़ो पढ़ण न ॾींदो मांव लाश खणण न ॾींदो मांव बाबा छाजे करे तव्हां जनाज़ो पढ़ण न ॾींदव छाजे करे तूं असांखे लाश खणण न ॾींदे चए थो हा हिकिड़ो ई सबबु आहे चए कहिड़ो सबबु आहे चए न मरहूम ॾे मुंहिंजा 10 लख कर्ज़ आहिनि चए थो मन मरहूम जा पुटड़ा कहिड़ा आहिनि चए हे मरहूम जा 4 पुटड़ा थी मरहूम जा भाइर कहिड़ा आहिनि चए हे मरहूम जा 4 भाइर आहिनि चए थो भाइर त कोट जूं बायूं सॾबियूं आहिनि भाउ जे मथां जान कुर्बान कंदो आहे तव्हां भाइर हो तव्हांजे भाउ ॾे मुंहिंजा 10 लख कर्ज़ आहिनि शरई मसइलो आहे जेसि ताईं को कर्ज़ नथो लहे जेसि ताईं को हक़ अदा नथो करे जनाज़ो न पढ़बो आहे जनाज़ो न पढ़बो आहे जनाज़ो न पढ़बो आहे जेकॾहिं को बि अहिड़ो माण्हू नथो थिए त बाबा मां इहो कर्ज़ न लाहींदुमि जनाज़ो न पढ़बो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकिड़ो जनाज़ो आयो कहिड़ा मिसाल ॾियां मां तव्हांजे साम्हूं साईं फरमाइनि था कंहिं शख़्स चयो साईं हिन जे मथां मुंहिंजा पैसा आहिनि साईं जन पासे ते बीह रहिया फरमायो न मां मुहम्मद जनाज़ो न पढ़ंदुमि ला उसल्ली अलैहि सलातल जनाज़ा न पढ़ंदुमि जनाज़े नमाज़ जेसि ताईं को चवे त इन मरहूम जो कर्ज़ मां लाहींदुमि जेको वणे थो कर जेको वणे थो कर हीअ बनी बि सोर हीअ बनी बि सोर हे बनो बि कट हे बनो बि कट हे खातो बि मटाए वाह जे हेॾो बि तूं हुजे वाह जे होॾो बि तूं हुजे काज़ी वाह बि तुंहिंजो हुजे सॼी अलाए को सॼो ओ जेसि ताईं छावनी हुजे सॼी छावनी जेतिरी ज़मीन तोखे हुजे एतिरो त कर सुभाणे को जनाज़े वेल उथी त न बीहई मां जुमिलो थो चवां थोरो ॿुधजाए मतिलबु लफ़्ज़ के ॾुखा बि ॾुखिया बि न थी वञनि असां वारा लफ़्ज़ पोइ वरी सॼी ज़िंदगी
वरी पोयों गारियूं था वेठा ॾियनि पर अल्लाह ॼाणे थो ॿुधो हे कलामुल्लाह मुंहिंजे सीने जे साम्हूं हे कलामुल्लाह मुंहिंजे सीने सां मुंहिंजो इहो ई मक़सदु हूंदो आहे जीअं महबूब चयो आहे त अॻिते हले त तुंहिंजे मथां को आंगुर न खणी सघे कब्र में हले त तोखूं अॻु में हिंदोरा जन्नत जा बिस्तरा तयारु हुजनि अवल ऐलान थींदो वञे वफ़्तहू लहू मिन अबवाबिल जन्नत मलाइको कब्र में जन्नत जी दरी खोले छॾियोसि मां रब खे रिझाए आयो क़यामत मोथे मिठड़ो मोहम्मद होदे कोसर जा जाम भरियूं बीठो हुजे ओ मुंहिंजा उम्मती हेॾे आ मां मोहम्मद तुंहिंजे इंतज़ार में आ उहो थींदे ई तॾहिं जॾहिं तुंहिंजा हथ त आजा हुजनि को यतीम भी चवे त मुझा ट्रेजरे ब कब्जे कई वेठो आ खातो मटायो आ का बेवा उठी करे जेकरे चवे त मुंहिंजी ज़मीन ते भी कब्जो कई बीठो आ को मिस्कीन उठी करे को भाटो चवे अबे मरहूम जे मिल्कियत ते कब्जो कई बीठो आ भाणे जो उठी चवे अम्मा मरहूम जे मिल्कियत ते कब्जो कई बीठो आ को केड़े दाहीअ के हे दुनिया जो जहान थोरई आ त हिन के भी पैसा दे हिन के भी हुते पैसो न हलंदई हिते पैसो हलंदई हुते पैसो अब बिन मानन को मथे अॼुकल्ह केर थो खाए को बञा ग़रीब मिस्कीन जीअं पैसो थींदे ई तीअं डॉक्टर सभु खाधो बंदि कंदे खीर बि बंदि थी छा बाबा खीर बि बंदि थी साईअ जी तोखे सट ॾिनल आहे मखण बि न खाओ छा बाबा मखण बि न खाओ तोखे हीअ तकलीफ़ आहे गोश्त बि न खाओ तोखे हीअ तकलीफ़ आहे गोश्त बि न खाओ खीर भी न खा मक्खण भी न खा माखीअ जे वेझो भी न वञ सही न वटि खोड़ पैसा आहिनि वो तो मां पोप जो नालो खणा पर हाई साहब चए तो कहिड़ी जला पोप जी ॻाल्हि थो करे हा हिन खे त खोड़ पैसा आहिनि हे बैंकियूं भरियूं पयूं हे ज़मीन इहो पैसो काॾे वेंदो अल्लाह पैसो हलाल जो ॾेई पोइ मज़ो ई मज़ो आहे हा अल्लाह पैसो हलाल जो ॾेई बसि मां रोड ते चढ़ां थो तव्हांजा मुंहं ई फिरी विया मां न हेॾे वयुमि न होॾे पोयां मां ॾिसां थो सफ़ा वीचारा यतीम थी विया ॼण त ईद जो चंड अञा हिननि जे साम्हूं नज़र न आयो आहे दुरूद शरीफ़ पढ़ो बसि अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि ओ कलमे पढ़ंदड़ मुसलमान तवज्जो तकर अल्लाह जो वास्तो थी पंहिंजे मथों दाही न बिहार जाए हाँ पंहिंजे मथों दाही हा मरे त कुला भी आजा हुजनी हथ भी आजा हुजनी मथां जिन छोरनि जे लाइ मरे करे त हिन खे बंगला भी करे ॾिनी वञा हिन खे वाटर भी ठाराए ॾिनी वञा हिन खे ट्यूबवेल भी पंज हणाए ॾिनी वञा हेसि ज़मीन हली वञे इहो छोरो सुभाणे कुल भी न पढ़ंदे ईअं सुख थींदो दुनिया में अबो यादि ई न हूंदो त को अबो बि को मुंहिंजो हुयो मां कंहिंजो ॼाओ भी आहियां चल अल्लाह पुट खे सही सम्झ आमीन जो बंदा छोरा वरी ॿाहिरि न थी वञनि बाबो थोरो घणो आसरो ॾिनी बीठो हिन मुला जी असां तकीर बाबो हिन खां बि फिरी वियो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि तवज्जो कर आखिरी ॻाल्हि बयान करे पोइ दुआ था घुरऊं रात मां तकरीबन 3-3:15 बजे घर पहुतो काहे बजे 3-3:15 बजे घर पहुतो आहे जेकॾहिं मूंखे अब्दुल कदीर चवे हा त तव्हांखे वारो ॾींदासीं 12 खां पोइ त सुबुह खां पोइ निंड त सही कया न ख़ुदा सुंबरनि खे हिदायत ॾेखारे वञो भॼ पर भॼ हणो आवाज़ आहे वीचारो उहो असांजो घाटो यार आहे मौलाना अब्दुल गफूर भुट्टो साहिब उनजे पुट जे शादीअ जो प्रोग्राम हले पियो उनजो प्रोग्राम बि विञाए छॾियो भले पर प्रोग्राम ने अबा सच ॿुधाए जेकॾहिं हेॾे न अचां त छा चवां अबा मुलनि जो पेट भरिजी वियो अबा हाणे हुन घाटे यार ॾे जो न वियो आहे त छा था सम्झो जेको कुझु मिलियूं न गारियूं मां सॼी वाट्सअप तोड़े मोकिलियो पोइ बि इन जो खातो भरियल अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि तवज्जो कर अल्लाहु अकबर अब्बे जो जनाज़ो पयो जनाज़े खां बाद में वो शख्स बीठो आहे भाइर कहिड़ा न जंहिं टाइम ते भाइरनि ॿुधो त 10 लख कर्ज़ो आहे भाइर बि परे थी बीही रहिया
ॿाहिरनि खे खणी चवे हा त तव्हांजे भाउ जा मुॾे 10 लख हा कंहिंखे ॾियां त शोरनि खे बि न ॾस ॾियां ॿाहिरि अॻ में विरहाए खणी वञंदा हा वाह हिकु ॿिए ॾे न ॾिसो बस मां हेॾे होॾे नथो वञा बस मां सिधो थो रोड ते थो जेकॾहिं ॿाहिरनि खे चवे हा त तव्हांजे भाउ जा मुॾे 10 लखनि मां खणी आयो आहियां त ॿाहिरि पुटनि खे बि ॿाहिरि जेके जुमला था चवनि था पुट वेठा अथसि बनियूं पुट खणंदा घर पुट खणंदा मिल्कियतुनि जा मालिक हुन जा पुट थींदा असां त फ़क़ति ॿाहिरि हुनजे पुट सां ॻाल्हायो जंहिं टाइम ते पुटनि जो मसइलो आयो पुटनि जंहिं टाइम ते कर्ज़ु ॿुधो आहे उन टाइम ते पुट बि परे थी बीह रहियो ईअं नथा चवनि त अबे जो कर्ज़ु लाहींदासीं ईअं नथा चवनि त हली कुझु ॾियूं था हली कुझु रखूं था पुटनि जो अबे जा 10 लख ॿुधाओ उन टाइम ते पुटनि जे पैसनि ॿुधण खां बाद में पुट बि परे थी बीह रहियो ॿाहिर बि परे बीठा आहिनि पुट बि परे बीठा आहिनि उहो शख़्स साॻी ज़िद ते बीठो आहे जनाज़ो खणो न ॾींदो मां केरु मरहूम जो कर्ज़ु लाहींदो अल्लाहु अकबर मां पंहिंजे ॻाल्हि ॾे तोखे वठी थो अचां इहा ॻाल्हि जंहिं टाइम ते मरहूम जे न्याणियुनि ॿुधी आहे ॻाल्हि वठी थो अचां इहा ॻाल्हि कंहिं ॿुधी इहा ॻाल्हि जंहिं टाइम ते मरहूम जे न्याणियुनि ॿुधी आहे अबो असांजो 10 लख कर्ज़ु खणी आयो उहो चाचो कर्ज़ी अबे जे जनाज़े जे मथां बीठो आहे चए थो जनाज़ो न खणो ॾींदो माव अबे जो जनाज़ो न पढ़णु ॾींदो माव लाश न दफ़नाइणु ॾींदो माव छाजे करे हिते तव्हां पंहिंजे अबे जो कर्ज़ु लायो ॿिन्ही हथनि सां सलाम कयां मां उन्हनि न्याणियुनि खे न्याणियूं पाण में 3-4 भेनर हिक ॿिए खे भेनर चवनि थियूं अदन जेकॾहिं हुनजो कर्ज़ु न लाथो आहे त ख़ैरु अदा पैसा ॾियण जे लाइ तयारु न आहिनि त ख़ैरु जेकॾहिं असांजा चाचा पैसा ॾियण जे लाइ तयारु न आहिनि त ख़ैरु न्याणियूं हिक ॿिए खे चवनि थियूं पियूं अबे त असांखे पंहिंजे हथनि सां सोन ॾिनो हा ओ न्याणियुनि जा हक़ खाइण वारा न्याणियुनि जा दर बंदि करण वारा न्याणियुनि सां ॻाल्हाइणो ख़तमु करण वारा हिसे जे करे मरण घड़ीअ ताईं न्याणीअ जो मुंहुं न ॾिसण वारा वसियत कंदो आहे त न्याणी मुंहिंजे मथां बि न आणजांइ छो मूंखां हक़ घुरियईं अल्लाहु अकबर हक़ीक़ी औलाद केरु थींदी आहे उन ते मां मिसाल थो ॾियणु चाहियां न्याणियूं हिक ॿिए खे चवनि थियूं अबे पंहिंजे हथनि सां सोन ॾिनो हो तव्हां वॾड़ा वेठा मां भी 4 न्याणियूं पढ़ायूं मूंखे भी लाज़मी तजुर्बो हूंदो मां भी पुट पढ़ायो चइनी न्याणियुनि खे भी ॿार पुट खे भी ॿार माना मां भी नानो भी आहियां त ॾाढो भी आहियां मूंखे भी 2 तजुर्बा हूंदा न्याणीअ खे जेको अबे जे घरों सामान मिलंदो आहे उहो पयो हूंदो उन ते साहु ॾींदी ॿियो सामान इस्तेमालु कंदी पर अबे जे घरों ॾिनल सामान मां पंहिंजे घर जो मिसाल ॾींदो आहियां वाइज़नि में असांजी ॾाढी मरहूमा हूंदी 98 या 99 साल जी उमिरि में हुनजी वफ़ात थी 92 पर अञा मंज़र मूंखे यादि आहे पुराणे दौर में इहे कुट जा लोटा कुट जा गिलास कुट जूं थालियूं कुट जा थाल संभाले रखिया असां चवंदा तमामु वॾी हे हाणे कहिड़े सामान कम जा हाणे रखी वेठा आहिनि अचनि था घोरालू बोरालू कंहिंखे ॾेई छॾियऊं जुमिला ॾाढा अजीब आहिनि पया हूंदा ॾींदमि न छो त अब्बा जे हथनि जा ॾिनल 99 साल उमिरि आहे पर चवे थी पया हुजनि पो भले खपाए जो हयातीअ में न छो त ॾिनल कंहिंजा आहे कुट पर हथ त अबे जी आहे ओ मुसलमानो अल्लाह सही शल तव्हां असांखे सही सम्झ नसीब फरमाए आमीन त चओ भेनर पाण में गॾिजी करे हिक ॿिए खे चवण लॻियूं अबे जेको सोन ॾिनो आहे सोन रखी छा कंदियूंसीं सलाम थो कयां मां उन्हनि जे न्याणियुनि खे सलाम थो कयां मां उन्हनि भेनरुनि खे वेचारनि कननि मां बि वाला लथाओ नक मां बि फुलियूं लाथियूं मुंडियूं बि लाथऊं पेटियूं खोले करे
जेको अबे सोन दिनो हो सजो सोन कढी करे हिकड़े छोकरे के दई करे न्याणियों चवण लगियो जेको चाचो कर्जिया जेजा अबे जे मथां 10 लाख कर्जो आ उन चाचे के वनी करे चो हे उन मरहूम जे न्याणिन तोके सोन दिनो आ चाचा पो तुझो यार हो तने त तू असा जे अबे के 10 लाख दिना एडो त तुझो वास्तो हो ओ चाचा असा न्याणिन पंजे अबे जे मथां सोन खर्च कयो असा न्याणिन पंजे अबे जे मथां सोन कुर्बान कयो चाचा जे करे सोन पूरो पजी वने तुझो कर्ज लही वने पो भी भलो जे करे बकाया माफ करे तभी तुझी मर्जी बकाया माफ न तो करे असा के एड्रेस दई वनो अबे जो कर्ज होरा होरा करे लाही दियो से पो असा के माल खपाणो पवे सोन त तोखे दिनो से घर खपाणो पवे पर अबे जे मथा कर्ज कोन रहाईंदी से कर्ज कोन रहाईंदी से जे टाइम ते उन शख्स दे न्याणन जो सोन आयो न्याणन जे कन्नन जो लथल सोन न्याणन जे हथन मो लथल सोन वो पेटी मो निकतल सोन उन शख्स जे आडो जो आयो आडो सोन झलियों बिठवा पार तो कदे सुडका तो भरे रोई करे चे तो मां भी न्याणन वारो आ मां भी न्याणन वारो आ चे तो एडो बेज़मीर ना जो मां न्याणन जो सोन खणी वना चे तो उन्हें मुझे न्याणन के हेडे त घुराए दियो जे टाइम ते न्याणियों आयो उन जे मथे ते हथरो रखी करे रोई करे चे तो न्याणियों हा तवा जो पी मुझो भाव हा ओ न्याणियों मां एडो बेगैरत ना बेज़मीर ना मां भी पांजे न्याणन वारो आ तवा जो सोन मां खणी वना सोन मां कोन खणी वेंदम चाचन के चवे तो हेडो बियो उन मरहूम जे भाइरन के भी हेडो बिहारे मरहूम जे पुटन के भी हेडो बिहारे मरहूम जे न्याणन के हेडो बिहारे करे जुमला केड़ा तो चवे जे तो हकीकत भी आ मां तवा जे सामू भी गाल कई में जे तो हकीकत ही आया तवा जे मरहूम भाव दे तवा जे मरहूम पियो दे मुजा 10 लाख कोन आ पर हकीकत ही आया तवा जे मरहूम जा मुझे मथों 10 लाख कर्ज हो जेको मुझे मथों 10 लाख कर्ज हो वे 2 लाख मां खणी आयो वा एड़ा के थवज के पोयो पासे केड़ो एकड़ो सूर जे त बुधाया एड़ा के थवज के पोयो पासे छोरा चवंदा त रब करे अबे जा केंदे लिखियल न हुजन आवा लिकाइंदो वत जेका तुझी मर्जी पर याद रख जाए कर्ज पराओ हक दुखियो अल्लाह अकबर जुमला केड़ा थो चवे उन मरहूम जे भाइरन खे चई जे करे मां तवा के चवा तवा जे भाव जा मुझे मथों 10 लाख कर्ज आ 10 लाख मां खणी आयो आ जे तो तवा पुटन के भी न बुधायो हां तवा न्याणन के भी न बुधायो आ 10 लाख तवा वठी वणो हां पुटन के चवे तो जे करे मां तवा के चवा हां तवा जे पियो जा मुझे मथों 10 लाख मां 10 लाख ही खणी आयो आ तवा वठी वणो हां न्याणन के भी रुपयो न दियो हां हिसाब सा ज़हन में विहारियो त दिसा त सही मौत का पो अबे जे मथों केर तो सिर कुर्बान जदों मां पंहिंजे ज़हन में सोचो हयाती में त माण्हू अब हयाती में त माण्हू हर को सहारो पर मां हिए चवंदो आ सहारा भी तडे मिलंदई जडे सणबो हुंदे सहारा भी तडे मिलंदी मां एकड़ो करे वीडियो ॾिठो एकड़े मुंडे दोस्त वीडियो मोकिलियो अखिन में पानी वयो कहीं गरीब जो जनाज़ो आ फकत 4 जना खयूं था वजन पंजो भी ना आवा गरीब जो जनाज़ो आ 4 जना खण वारा न पंजो भी मन गरीब मोए को पो भी बार गरीब जेरे त बार आ पर गरीब मोए को पो भी
अल्लाह अकबर पुटन के तो चवे जे करे मां तवा के 10 लाख दिया तवा न्याणन के भी न दियो अज मां पांजे ज़हन में या गाल विहारी मां पांजे ज़हन में या गाल विहारी केड़ी विहारी जे तो मां सोचो दिसां त सही अबे जे मोए खां पो अबे जे मथों सा पुट था जन अबे जे मोए खां पो अबे जे मथों सा न्याणियूं थी जन तवे तो डिठ में भाईर भी पैसन जे करे परे थी बीठा डिठ में पुट भी पैसन जे करे परे थी बीठा पर न्याण जे मथों शफ़क़त वारो हथरो रखी करे चवे तो ओ न्याणियूं घबरायो न जेकॾहिं तव्हां जो अबो वफ़ात करे वियो जे तो ॿियो मां तव्हां जो अबो जेरो वेठो आहियां ओ न्याणियों तव्हां घबरायो न मां भी तव्हां जो अबो आ चए तो हे जेके मां 10 लाख तव्हां जे अबे जा मुझे मथों कर दो जे करे तव्हां सोन खणी आयो सोन भी पंहिंजो पान में विराए खणो हे 2.5 लाख मां तव्हां जे हवाले थो कयां इन में भाउ जो रुपयो भी हक़ न आहे पुटन के जे परे हटी बीह रहो पैसन जे करे पीउ खे छॾे ॾिबो आहे चओ हां त बाबा हाणे अबो फोत थी वियो आहे तोखे होरिया होरिया ॾींदासीं पैसन जे करे परे हटी बीह रहो इहे पैसा न्याणियुनि जा आहिनि जिन कननि मां हथनि मां पेटनि मां सोन कढी आयूं चइबो त पुट त इहे अथसि न तव्हां त पैसनि जा पुट हो न तव्हां त घर जा पुट हो न तव्हां त मिल्कियत जा पुट हो न पुट त असुल इहे अथसि जेके माल अबे जे मथां खणी न्याणी इहा थींदी आहे न्याणी रहमत न्याणी बरकत या अल्लाह से इंशाअल्लाह असा के तौफीक दे त असा न्याणन के हक दियूं खाऊं न बाबा अल्लाह से असा के या तौफीक दे अल्लाह जो असा न्याणन के हक दियूं न्याणन जो हक खाऊं अल्लाह से असा जे न्याणन के भी हिदायत दे न्याणन के भी शनास दे जो अबे जो कंद मथे हुजे अबे जो कंद हेठ पर हिकड़ो मां जुमलो चवंदो एड़ो जंहिंजा भाइर न्याणियुनि ॿियनि खे ॾिसी करे कंध हेठि करे घुमंदा आहिनि उन्हनि जे पंहिंजे भेनरुनि जो कंध मथे हूंदो आहे वॾो जुमिलो आहे जंहिंजा पंहिंजा भाइर न्याणियुनि खे ॾिसी करे कंध हेठि करे घुमंदा आहिनि उन्हनि जे भेनरुनि जो कंध ऐं मां हे बि जुमिलो चवंदो आहियां तव्हां वाइद ॿुधंदा कॾहिं कहिड़े ॻोठ में कॾहिं कहिड़े ॻोठ में मिड़ई गॾु हूंदा आहियूं मां हे बि जुमिलो चवंदो आहियां ओ नौजवान जेकॾहिं अखि तोखे आहे नंग ॿियनि खे आहे पोइ यादि रख अखियूं ॿियनि खे बि अथई नंग तोखे बि अथई ताजुम अखि तोखे आहे नंग ॿियनि खे आहिनि त पोइ यादि रख अखियूं ॿियनि खे बि आहिनि नंग तोखे बि आहिनि मां वरी बि अर्ज़ु कयूं थो वञा मुंहिंजो इहो जुमिलो ॾुखियो हूंदो आहे बच्चनि खे मोबाइल जहिड़े ज़हर खां परे रखो न्याणियुनि खे पंहिंजे घर वारनि खे मोबाइल जहिड़े ख़तरनाक कातिल शइ खां ज़हर खां परे रखो चओ अल्लाह जो क़ुरान असांजो सॼणो आहे अल्लाह जो क़ुरान असांजो सॼणो आहे अल्लाह सॼणो आहे मिठड़ो मुहम्मद सॼणो आहे अल्लाह से इंशाअल्लाह सां ऐं तव्हां समूरनि खे उन्हनि ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए जंहिंमें जंहिंजो हुकुम अल्लाह भी कयो आहे अल्लाह जे रसूल भी कयो आहे वरी जेकॾहिं ज़िंदगी रही वॾे ॻोठ ॾे हलियासीं या ॿिए कंहिं ॻोठ ॾे हलियासीं इंशाअल्लाह वरी ॿियनि ॻाल्हियुनि ते बयान बि थींदो रहंदो